आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ GHQ पारां उमाणियल समरी वज़ीर आज़म ऑफिस खे मिली वई आहे। वज़ीर आज़म ऑफिस तस्दीक करे छॾी। ISPR मूजिबि समरी में 6 सीनियर लेफ्टिनेंट जनरल जा नाला शामिल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त समरी में लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर, लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, लेफ्टिनेंट जनरल अज़हर अब्बास, लेफ्टिनेंट जनरल नोमान महमूद, लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद ऐं लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आमिर जो नालो बि शामिल आहे। ख़बर वासी शुरू कई पिया। आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ GHQ पारां उमाड़ियल समरी वज़ीर आज़म ऑफिस खे मिली वई आहे। वज़ीर आज़म ऑफिस तस्दीक करे छॾी आहे। ISPR मूजिबि समरी में 6 सीनियर लेफ्टिनेंट जनरल जा नाला शामिल आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त समरी में लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर, लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, लेफ्टिनेंट जनरल अज़हर अब्बास, लेफ्टिनेंट जनरल नोमान महमूद, लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद ऐं लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आमिर जो नालो बि शामिल आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। आर्मी चीफ जी मुक़ररी लाइ GHQ पारां उमाणियल समरी वज़ीर आज़म ऑफिस खे मिली वई आहे। वज़ीर आज़म ऑफिस तस्दीक करे छॾी। ISPR मूजिबि समरी में 6 सीनियर लेफ्टिनेंट जनरल जा नाला शामिल कया विया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त समरी में लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर, लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, लेफ्टिनेंट जनरल अज़हर अब्बास, लेफ्टिनेंट जनरल नोमान महमूद, लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद ऐं लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद आमिर जो नालो शामिल आहे।